नासिन खे आगाह कंदा हलूं। तालीमी बोर्ड हैदराबाद के मातहत 9 ज़िलनि में अॼु खां 12हें दर्जे जा इम्तिहान शुरू थी विया आहिनि। 180 इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। 17 इम्तिहानी सेंटरनि खे हसास करार ॾिनो वियो आहे। छापनि लाइ रुगो 20 विजिलेंस कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। बोर्ड जे चेयरमैन खे आगाह ॾींदे ॿुधायो वियो आहे त अॼु खां शुरू थींदड़ 12हें दर्जे जे इम्तिहान जे हवाले सां समूरियूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। पहिरें मरहले में 12हीं क्लास जा इम्तिहान 22 जून ताईं जारी रहंदा, जॾहिं त ॿिनि ॾींहंनि जे वक़्फ़े बाद 25 जून खां 11हीं क्लास जे इम्तिहान पिणु वरिता वेंदा। कंट्रोलर मूजिबि 12हीं क्लास जे इम्तिहान में 50,000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिसो वठी रहिया आहिनि। 11हीं क्लास जे इम्तिहान लाइ फारम 22 जून ताईं जमा थी सघंदा। खे आगाह कयूं पिया। इम्तिहानी जाइज़े ऐं शिकायतूं वठण लाइ बोर्ड में हिकु मॉनिटरिंग सेल बि क़ाइमु कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कंदा हलूं। तालीमी बोर्ड हैदराबाद जे मातहत 9 ज़िलनि में अॼु खां 12हें दर्जे जा इम्तिहान शुरू आहिनि। 180 इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। 17 इम्तिहानी सेंटरनि खे हसास करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल, तालीमी बोर्ड हैदराबाद के मातहत 9 ज़िलनि में अॼु खां 12हें दर्जे जा इम्तिहान शुरू थी विया आहिनि। ज़िलनि में 180 इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जॾहिं त 17 इम्तिहानी सेंटरनि खे हिसास करार ॾिनो वियो आहे, जेको आहे त छापनि लाइ रुगो 20 विजिलेंस कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। उन सिलसिले में तालीमी बोर्ड के चेयरमैन अली हैदरी की सदारत हेठ इजलास थियो, जंहिंमें कंट्रोलर मसरूर अहमद ज़ई समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास के आगाही ॾिनी वई त अॼु खां शुरू थींदड़ 12हें दर्जे जे इम्तिहाननि जे हवाले सां समूरियूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। पहिरें मरहले में 12हीं क्लास जा इम्तिहान 22 जून ताईं जारी रहंदा, जॾहिं त ॿिनि ॾींहंनि जे वक़्फ़े बाद 25 जून खां 11 क्लास जा इम्तिहान वरिता वेंदा। कंट्रोलर मूजिबि 12हें क्लास जे इम्तिहाननि में 50,000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिसो वठी रहिया आहिनि। 12हें क्लास जे इम्तिहान लाइ फारम 22 जून ताईं जमा थी सघंदा। उन खां पोइ 11हें क्लास में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जो मजमूई तादाद वाज़ह थी सघंदो। जेको त इम्तिहाननि दौरान 20 विजिलेंस कमेटियूं ऐं 180 इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सेंटरनि मां 17 सेंटरनि खे हिसाब करार ॾिनो वियो आहे। इम्तिहानी जाइज़े ऐं शिकायतूं वठण लाइ बोर्ड में हिकु मॉनिटरिंग सेल बि क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंजी निगरानी मेराजुलनिसा कंदी। इजलास दौरान प्रोफेसर बरकत अली हैदरी ॿुधायो त लाॻापियल इंतज़ामिया खे बि ख़त लिखिया विया आहिनि। इम्तिहाननि दौरान बोर्ड अमले सां तावन कयो वञे। जन खेनि यकीन ॾियारियो आहे त इंतज़ामी अमलो साणनि गॾु हूंदो। कंट्रोलर मूजिबि पेपर जो वक़्तु 9 बजे खां 12 बजे ताईं रखियो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।